कंडियारो मां ख़बर ॾींदा हलूं त कंडियार में बदअमनी जो जिन बेकाबू शहर अंदर ॾुआरिन जो राज शहर में लॻल धाड़ा फुरुन ते ज़ाब्तो न अची सघियो, जंहिं खिलाफ़ ऑल पार्टीज़ अलायंस जे सॾ ते शहरी रोडनि ते निकिरी आया। शहरी सरापा एहतिजाज शहर में लॻल धाड़नि ऐं फुरुन खिलाफ़ नारेबाज़ी कई वई। सैयद आबिद शाह, सिंधु नवाज़ गांगरो, दिल नवाज़ मंगरियो, जफर कोसो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में शहर जे टाउन कमेटी खां रैली कढी वई। रैली में शामिल सभई शहरी जिन जे हथनि में प्ले कार्ड ऐं बैनर हुआ, रैली शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि खां थींदी शहर जे मुख्य स्टार चौक ते पहुती, जिते अॻुवाणनि पारां मुज़ाहिरो करे धारणो हयो वियो। उन मौक़े ते एहतिजाज कंदड़नि अॻुवाणनि जो चवणु हो त कंडियारो शहर अंदर हिकु हफ़्ते अंदर डॉक्टर सलमान भट्टी ऐं वकील यासिन मेमून जे घर खे लॻल धाड़े समेत शहर जे केतिरनि इलाइक़नि मां मोटरसाइकिलूं, मोबाइलूं, रोक रक़म समेत केतिरियूं ई वारदातूं थियनि थियूं। पर कंडियारो पुलिस रवायती सुस्ती जो मुज़ाहिरो कंदे अगोर निंड सुतल आहे। हिननि IG सिंध, DIG शहीद बेनज़ीराबाद, SSP नौशरो फिरोज खां मुतालबो कंदे घुर कई आहे त कंडियारो जी पूरी इंतजामिया खे फुल फोर हटाई वञे ऐं शहर में अमन अमान कराए शहरियुनि खे लॻल धाड़नि, फुरन ऐं चोरी थियल सामान वापस करायो वञे। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516, WhatsApp 0333 370 7886। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।